वॾा थाणे जी हद ॻोठ माणक सियाल में मुबैना तौर नौजवान सहुरे जे घर में क़तल। नौजवान जे वारसनि इमाम अली, गुलाम नबी सियाल ऐं ॿियनि जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं एजाज़ सियाल पंहिंजी घरवारीअ खे वठण लाइ सहुरे जे घर वियल हो। अॼु सहुरे जे घर मां नौजवान जो लाश मिलियो आहे। नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त नौजवान जे सालनि नौजवान खे क़तल कयो आहे ऐं नौजवान जवाबदार फरार थी विया आहिनि। नौजवान खे क़तल करण वारा साला फरार थी विया आहिनि। हुननि जो चवणु आहे त 14 ॾींहं अॻु नौजवान जी शादी थी हुई, जंहिंजी घरवारी माइटनि ॾांहुं घुमण लाइ वियल हुई, जंहिंखे संदसि मुड़ुसु गुज़िरियल शाम वठण लाइ वियल हो, जॾहिं त ॿिए तरफ़ नौजवान पारां फाहो खाई ख़ुदकुशी करण जा चोॿोल पिणु ॿुधण में आया। राब्ते करण ते फौजदार वॾा पुलिस SHO गुलाम हैदर बिरोही ॿुधायो त लाश पोस्टमार्टम करण लाइ ठरी मीरवा अस्पताल खणाए विया आहियूं। जांच बाद केस दाख़िल कयो वेंदो। जश्न आज़ादी जे पुरमसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308316188। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।